अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु असां मौजूद आहियूं हैदराबाद कासिमाबाद पकोड़ा स्टॉप ते। साईं तव्हांखे ॾेखारियूं पिया हैदराबाद जो कासिमाबाद पकोड़ा स्टॉप। सो दोस्तों, हैदराबाद पकोड़ा स्टॉप ते पकोड़ा स्टॉप जा मंज़र ॾेखारियूं पिया लाइव, जिथे जेको आहे हैदराबाद कासिमाबाद जेको पकोड़ा स्टॉप ॾाढी तरक़ी कई आहे साईं, तमामु घणी तरक़ी कई आहे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि तमामु घणा कम कराया आहिनि, ख़ासि करे जेको चेयरमैन साहब हैदराबाद जे एॾा तरक़ियाती कम कराया आहिनि जो तव्हां ॾिसो त हाणे ॿियनि मुल्कनि जा टूरिस्ट बि घुमण जेको हिते अचनि पिया हैदराबाद ते। तो दोस्तों, ही तव्हांखे ॾेखारियूं पिया हैदराबाद जा शाम जा ही गाॾियूं ॾिसो पिया था। ही ॿियनि जेको हिन मुल्कनि मां बि टूरिस्ट घुमण लाइ जेको आया आहिनि, तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही तव्हांखे ॾेखारियूं पिया जेको टूरिस्ट बि घुमनि पिया हिते। वॾी टूरिस्ट परेशान थियो त कासिमाबाद पकोड़ा स्टॉप हेॾी तरक़ी कई आहे त हुनजी जेको आहे ख़ुशीअ मां रड़ निकिरी वई। त हाणे आउं ख़ुशी जो इज़हार कयां, इन करे वठी दाऊं कयईं त हैदराबाद एॾी तरक़ी कई आहे। तो दोस्तों, हैदराबाद में ॾिसो पिया त केॾो तरक़ियाती कम थियो आहे। ऐं साईं तव्हां जूं सॼियूं महिरबानियूं ॼाम शोरो साहिब जूं बि, त ॼाम ख़ान शोरो साहिब एॾा तरक़ियाती कम कराया आहिनि। हिते किचिरे वारा ही डस्टबिन बि लॻी विया आहिनि, ॾाढा सुठा साईं माण्हू किचिरो विचिरो उछलाइनि था। ऐं वॾे अंग में जेको आहे सियाह जेको न हिन महिल तव्हां ॾिसो पिया त हैदराबाद पकोड़ा स्टॉप कासिमाबाद में घुमनि पिया। ही ॾिसो था साईं, वॾे अंग में जेको हिते टूरिस्ट आया आहिनि। हैदराबाद जे हिन मंज़रनि मां जेके कुझु मंज़र शेयर पिया कयूं, त ही ॾिसो त वॾे अंग में जेको टूरिस्ट बि हिन में घुमण जेको सो हिते हैदराबाद आया आहिनि। तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया पकोड़ा स्टॉप हैदराबाद कासिमाबाद जा, जिथे वॾे अंग में जेको टूरिस्ट बि घुमण अचनि पिया। ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया त केॾा ख़ूबसूरत मंज़रनि